अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मां चुनीलाल वाधवाणी भारत जे सूबे मध्य प्रदेश मां शहर इंदौर मां ॻाल्हाए रहियो आहियां। अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन फिश या चिकन शहीद कंवरराम साहिब जे जनम ॾींहुं मल्हाइण लाइ हीअ तक़रीब मुनक़द कई आहे। असां भाॻनि वारा आहियूं जो अमर शहीद कंवरराम साहिब जो जनम ॾींहुं जेको 13 अप्रैल 1885 ते पए थो, उनखे 140 साल पूरा थियण वारा उन ते गॾु थिया आहिनि। ॻाल्हि था कनि त जरवार ॻोठ में भाई ताराचंद नाले हिकु मिसकीन वाणियो रहंदो हो, जंहिंजी हॾ ॾोखी ज़ाल तीरथ बाई हुई, जेका भाई सहजराम जे दुकान ते पाणीअ में मट भरे छंड फूक करे वेंदी हुई। दुकान ते ख़ानदानी विरसे अनुसार दुकान ते सुबुह शाम सत्संग बि थींदो हुयो। ॼण त दुकान हिकु दरबार बि हुई। माई तीरथ बाई जो नियम सां पाणी जा मट भरण ऐं साफ़ सफ़ाई छंड फूक करण जो साईं साहिजराम ते ॾाढो असरु थियो। हिकु दफ़े जॾहिं संदसि पिता खोताराम रेड़की साहिब मूं जरवारनि में आयल हो त माई तीरथ बाई खे शेवा कंदे ॾिसी करे पुछियईं त तूं छा थी चाहीं? तूं हेतिरी महिनत ऐं कष्ट सां नियम सां हेॾी सेवा करे रही आहीं सालनि खां वठी, तुंहिंजे मन में छा आहे? तीरथ बाई कंध हेठि करे साईं खोताराम खे चयो त मूं ख़ूब सारा पीर फ़क़ीर वेठा आहिनि, बासियूं अथमि, पर मुंहिंजी गोद भरिजे नथी, औलाद जी इच्छा पूरी नथी थिए। खोताराम बिना उदके चई ॾिनो त बचड़ी, तूं चिंता न कर, तोखे पुट जी औलाद थींदी, फिकिर न कर। पुट जी औलाद अहिड़ी थींदी जेको हिंद सिंध में पंहिंजी हाक कढंदो, संसार में तुंहिंजे कुटुंब जो नालो रोशन कंदो। पर इहो बचड़ो ॾिजाए असांखे। संत खोताराम मुस्कुराईंदे तीरथ बाई जे मथे ते हथ फेरींदे आसीस कयो, धणी जो ॾिनल धणी दर हुजे त सुठो लॻंदो आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ माई तीरथ बाई खे 2 जाड़ा पुट ॼाया। पहिरियों पुट हुयो कंवरराम ऐं ॿियो पुट हुयो जाड़ाराम। पर उनजो ओॾी महिल कंवर नालो रखियल न हो। छठी ते उहो नालो कढिबो आहे, पर हिन न कढायो, हिननि जे मन में कुझु ॿियो हुयो। वरी ॿिए दफ़े जॾहिं खोताराम जरवार ॻोठ में आया हुयो त ओॾी महिल कंहिं दरबार साहिब जे दुकड़ाई जी धीअ जी शादी हुई। माई तीरथ बाई पंहिंजे पुटड़े खे झोल में झले साईं खोताराम जी गोद में अची रखियो ऐं आसीस लाइ अर्ज़ु कयो। खोताराम जा लफ़्ज़ हुया, बचड़ा कंवर सदाईं ख़ुशि हूंदे, मतिलबु त उन नालो हुनजो कंवर रखे छॾियो। अहिड़े नमूने नालो कंवर या कमल या अंग्रेज़ी में चवंदा आहिनि लोटस, कंवर पइजी वियो। कंवर नंढड़े मां वॾो थींदो वियो। पीर ताराचंद जी बनी ते झार हकणण बि वेंदो हो, छो जो उन्हनि खे हिकिड़ो बनी टुकड़ो बि हुयो, जंहिंसां हुननि जो पीर भरचुंडी जे
पीर सां झगड़ो बि हुयो मिल्कियत ते। भगत बनी ते जार हकलण जो बि कमु कंदो हो ऐं पखियुनि खे बि भॼाईंदो हो। ऐं सुबुह जो माणस तीरथ बाई नंढड़े कंवर खे कोहर ऐं पकोड़ा मुङ कॾहिं छा त कॾहिं छा तरे करे ॾींदी हुई त विकिणी अचे ऐं कुझु कपाए अचे। कंवर हमेशह कोहरनि जो थाल दरबार में साईं सतराम दास खां चखाईंदो हो, पोइ विकिणण लाइ ॻोठ जी घिटियुनि में होका ॾींदो हुयो ऐं सूफ़ी संतनि शाइरनि जा बेत ॾोहीड़ा शलोक गीत वायूं काफ़ियूं ॻाईंदो हुयो। कुंवर त खाओ कंवर जा उहो साईं मां सिक सां आंदा आहिनि। अहिड़े नमूने गीत संगीत ॿुधाए पंहिंजो थाल ख़ाली करे अची वापसि माउ खे पैसा ॾींदो हुयो। माउ बि ख़ुशि थी वेंदी हुई। हिकु दफ़े दरबार साहिब में साईं सतराम दास वटि पूरी साध संगत जो टोलो आयल। साईं सतराम दास नंढड़े कंवर खे चयो, बचड़ा हीउ तुंहिंजो नंढड़ो थाल त हिते ई ख़ाली थी वेंदो ऐं कमाई में मिलंदी टको बि कोन। नंढड़े कंवर सिर झुकाए चयो, साध संगत कुंवर खाइनि त मुंहिंजूं अखियूं ठरनि। इहे कुंवर साईं जन जा आहिनि, अव्हां जी आसीस खपे थी। साईं सतराम दास खेसि आसीस कंदे चयो त सदा ख़ुशि रहंदे कंवर। संत सतराम दास नंढे कंवर खे गुरवाणी सूफ़ी दरवेशनि जा सूफ़ी कलाम सूफ़ी शाइरनि जा कलाम बेत शलूक ॾोहीड़ा वायूं काफ़ियूं ऐं आत्मज्ञान ऐं परमार्थ जो मार्ग ॿुधाईंदो रहियो। ऐं बालिक कंवर जी साफ़ पटी ते दिमाग़ ते बि इहे ॻाल्हियूं चिटिजी वयूं। सतराम दास जो कंवर लाइ कुर्ब ऐं कंवर जो साईं सतराम दास ते निम्रता ऐं विश्वास ॿिन्ही खे खीर खंड करे छॾियो। जीअं संगतराशी में संगमरमर जीअं सुसंदो वेंदो आहे, यानी संगतराशी खां पोइ असल सूरत ठहींदी नज़र ईंदी आहे त उहो संगतराशी जो कमु तमामु ॾुखियो कमु लिखियो वेंदो आहे। पर सीरत साज़ी जो कमु उनखां बि वधीक अणांगो आहे। सतराम दास खेसि पंहिंजी जोत कंवर खे संभाले ॾिनी। गायन विद्या जो कमु कंवर साहिबु दरबार साहिब में जेको रागी हुयो आसाराम उनखां सिखिया, भाई आसाराम खां सिखिया। कंवर खे प्राणी मातर सां प्यारु हूंदो हो, इंसानियत में पको विश्वास हुयुसि। हिंदू मुस्लिम सां हिकु जहिड़ो वर्ताव कंदा हुआ। सिंध में को बि ॻोठ शहर अहिड़ो कोन मिलंदो जिते को दरवेश सूफ़ी संत न थियो हुजे। साईं सतराम दास सारी जमार जती सती थी रहियो, शादी न कई। संत कंवरराम भगत विझंदे साईं सतराम दास जी साराह में हेठियों भॼन ज़रूरु ॻाईंदो हुयो। सचो साईं सतराम उपकारी, सचो सतराम उपकारी। कंवर जॾहिं पको थी वियो त भगत विझणु लॻो। ऐं सिंध जे शहर ऐं ॻोठ जे का नाले वारी दरबार न हुई जंहिंमें साईं कंवरराम पेर न घुमाया हुआ। हे 1930 जो ज़मानो हुयो। सिंधी सियासत ते मुस्लिम लीग ऐं कांग्रेस जे विच में झड़प हलंदी रहंदी हुई। संदसि मुक़ाबिलो ऐं झगड़ो हलंदो हुयो।
हालांकि सिंधियुनि हिंदुनि वटि अकुल जी कमी कोन हुई, पर सिंधी हिंदू सदियुनि खां सदियुनि खां ई सियाणो, रिजणो, वापारी, लालची ऐं मुफ़ाद परस्त रहियो आहे। पर उहो सिंधी हिंदुनि जो अक़ल ऐं सम्झ हुई जो भारत जे विरहाङे खां पोइ सिंधी जॾहिं टिड़ी पकड़ी विया ऐं कणो कणो थी दुनिया जे अलॻि अलॻि मुल्कनि में वसिजी विया। दुनिया में को अहिड़ो मुल्क न मिलंदो जिते तव्हांखे को सिंधी घर न मिले। अहिड़ी तरह सिंधी सॼी दुनिया में महिनत, अकुल ऐं सम्झ सां पंहिंजी जाइ बणाए सघिया ऐं इज़त मान शान जी ज़िंदगी गुज़ारण लॻा। पर सिंध वतन पंहिंजी यानी मातृभूमि लाइ हिननि वटि कारी वारा कख हुया। इहो ई सबबु हो जो 712 में अरबन हमला करे मंजीक तोपुनि ऐं तलवारनि जे ज़ोर ते सिंध ते कब्ज़ो करे वरितो। महाराजा डाहिर जी सिंध फिरी अरबन जे हथ में चढ़ी वई, जिते इस्लाम जे नाले में ज़ुल्म, ज़्यादतियूं ऐं लालच ऐं ख़ौफ़ जो वातावरण पैदा करे लखनि हिंदुनि खे मुस्लमान बणाए। वेंदे सिंध जी रियासत जा समा सुमरा जेके असल में राजपूत हुया, उहे बि लालच ऐं ख़ौफ़ में मुस्लमान थी विया। उन खां अॻु ॾिसिजे त राजा राय सियासी जी सिंध हुकूमत ताक़तवर हुई, पर खेसि लिखा पढ़ीअ लाइ को सिंधी नज़र कोन आयो जो कश्मीरी पंडित चच खे पंहिंजो लिखा पढ़ी जो कमु हवाले कयो। चच सिंध जो तख़्त हथु कयो। ब्राह्मणवाद खे वधाइण लाइ दलितनि, लोहाणनि, मोहाणनि ऐं मिसकीननि, कुड़मियुनि, हारियुनि ते ज़ुल्म ज़्यादतियूं कयूं, जिन अंदरि ई अंदरि उन्हनि में राजा ऐं ब्राह्मणवाद ख़िलाफ़ नफ़रत जी आग ॿारे छॾी। इन्हनि पोइते पहिरियों लोहाणनि अरबन जो साथ ॾिनो ऐं साज़िश सां अरब फ़ौज जी खुफ़िया नमूने मदद करे अरबन खे सिंध फतह करण में मदद कई। 712 में अरबन जी हुकूमत अचण सां नफ़रतनि जो दौरु सिंध में चालू थी वियो। जंहिं कुटुंब मां के हिंदू मुस्लमान थी विया, से पंहिंजे भाइरनि, सगनि, माइटनि सां बि नफ़रत करणु लॻा, ज़्यादतियूं कंदा रहिया। जॾहिं भगत कंवरराम जी भगत विझण जो वारो दौरु शुरू थियो, सूफ़ीज़म ओॾी महिल चोट चढ़ियल हो। पर सिंध में मुस्लिम लीगनि ऐं कट्टर महासभाउनि सभाई हिंदुनि माहौल खे नर्ग बणाए छॾियो हुयो। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त महात्मा गांधी जॾहिं सिंध जे दौरे ते आयो हुयो त हिकु जलसे खे ख़िताबु करण वारो हुयो। हालांकि सिंध में कांग्रेसियुनि खे को मान सम्मान एतिरो कोन मिलंदो हो। कांग्रेस हिन दफ़े जलसे में भगत कंवरराम सां खे बि चालाकी सां वेनती करे घुरायो। जलसे में गोड़ शोर लॻो पियो हो। उन शोर शराबे खे शांत करण लाइ भगत कंवरराम खे स्टेज ते घुरायो वियो। साईं कंवरराम हमेशह जीअं सभिनी खे पेरे पई मिलंदो हुयो, तीअं महात्मा गांधी खे बि पेरनि ते हथु रखियो ऐं पोइ राग ॻाइणु शुरू कयो त माण्हू पंहिंजी जाइ ते शांत थी विया, ॼण त पिंड पिण थी विया। हिकदमि सन्नाटो छाइजी वियो ऐं कंवरराम जा सूफ़ी संतनि, शाइरनि जा ॾोहीड़ा, बैत, सलूक, काफ़ियूं सुरीले आवाज़ में अवाम ॿुधंदो रहियो। महात्मा गांधी इहो ॾिसी चई ॾिनो त मां त अहिड़ो रूहानी आवाज़ ॿुधो आहे, न कॾहिं माण्हुनि खे ईअं शांत भाव सां पिंड पिण थी करे वेही करे ॿुधंदे ॾिठो आहे। मां अहिड़े महान महात्मा गांधी त भाषण ॾेई हलियो वियो, पर सिंधी मुस्लिम लीग वारनि में टाकोड़ो पइजी वियो। सख़्तु सोच वीचार करण खां पोइ आख़िर उनजो तोड़ इहो ॻोल्हियऊं त भगत कंवरराम हिंदू मुस्लिम ॿिन्ही जो प्यारो आहे
ऐं उन्हनि खे कांग्रेसी सियासत खां हटाइणु ज़रूरी आहे। पोइ सियासत पंहिंजो रंग ॾेखारणु शुरू कयो। ज़मीन जे नंढे टुकड़े लाइ झेड़े में सखर जे हिंदुनि जेके महासभाई वीचारनि जा हुआ, तिन पीर भरचूंडी ते छुरनि जा वार कया ऐं हू ज़ख़्मी थी पियो। पीर भरचूंडी ते हिननि खे अॻु में ई ख़ार हुआ जो हिंदुनि खे मुस्लिम बनाइण जो कुदो कमु कंदो हुयो। हिंदुनि सां ॾींहं राति ॾैरकी, रैड़की, घोटकी, पन्याकिल, जरवारनि ऐं उसे पासे ॻोठनि में हिंदुनि खे परेशान कंदो हुयो। इन मारपीट ॼण बाहि में घी विझण जो कमु कयो। मुस्लिम लीगी सियासतदान ऐं महासभाई इन आग खे भड़काईंदा रहिया। हर को इन झेड़े जो फ़ाइदो वठणु पंहिंजूं वठणु लॻो ऐं पंहिंजूं रोटियूं सेकणु लॻो। अंग्रेज़नि जो राज हो, पर तंहिं हूंदे बि हिंदुनि में भउ भरिजी वियो त पीर भरचूंडी शरीफ़ वारा ईअं चुप वेही न रहंदा। भगत कंवरराम साहिब जो उन झेड़े में ऐं शरारत में को हथु कोन हुयो ऐं न का उन में दिलचस्पी रखंदो हुयो। हू सूफ़ी सुभाउ वारो ऐं संत वारी आत्मा रखंदो हुयो। पर पीर भरचूंडी शरीफ़ जी सोच अलॻि हुई। इन विच में पीर साहब जो पुटु पंहिंजे साथियुनि सां सखर मां ख़रीदारी करण लाइ आयो ऐं ढक बाज़ार में आयो त कंहिं ॻाल्हि सां हिकु दुकानदार सां झगड़ो थी पियो। तंहिं ते सभिनी दुकानदारनि गॾिजी पीर भरचूंडी जे पुट ऐं संदसि साथियुनि जी ख़ूब मरमत कई ऐं बेइज़त करे मार्केट मां ॿाहिरि कढी छॾियो। पीर भरचूंडी खे जॾहिं ख़बर पई त ॿुधी बाहि थी वियो। पुट जो ख़्यालु हुयो त हथियारनि सां बाज़ार जे दुकानदार ते हमिलो करे खेनि सिखत ॾिजे, पर पीर भरचूंडी जी सोच हुई त उन्हनि महासभाई हिंदुनि खे अहिड़ी सज़ा ॾिजे जो पूरी सिंध जा हिंदू सबक़ु वठनि ऐं सॼी उमिरि रोईंदा रहनि। उन्हनि जे कंहिं अहिड़े मंज़ूर नामरस्ती खे ख़तमु कजे जो सिंधी हिंदू रोईंदो रहे। आख़िर हिननि जी नज़र सियासत जे चकर में नालो निकितो साईं कंवरराम जो, जेको हिंदू मुस्लिम ॿिन्ही जो घण घुरे हो। मुस्लिम त इहो ई चाहिनि पिया त सिंध जो माहौल फ़िरक़ेवाराना थिए ऐं फ़िरक़ेवाराना फ़साद थियनि ऐं हिंदू मुस्लिम जे विच में निफ़ाक़ पैदा थिए। ॿिन्ही विच में खाई खोटण जूं साजियूं थियणु लॻियूं। भगत कंवरराम जी चुरपुर ते नज़र रखण लाइ हथियारबंद माण्हू छॾिया विया त जीअं मौक़ो मिले त भगत कंवरराम खे गोलियूं हणी ख़तमु कयो वञे। हिकु ॾींहुं जॾहिं मांजंदन ॻोठु जेको दादू ज़िले में हुयो, उन मां राति जी चौकी करे जॾहिं वापसि सखर लाइ रवानो थियो त रुकजी स्टेशन ते हमले आवर बि सरकारी डॉक्टर जी ऑफिस में हथियारनि समेत अची सलामत पहुता। रुक स्टेशन ते भगत कंवरराम खे गोली हई वई। गोली हणण वारो जान मोहम्मद जलबाणी त रफू चकर थी वियो ऐं ॿिए जासूस साज़िश मुताबिक़ पाण खे पकड़ायो। गोली लॻण खां पोइ बि साईं जन ज़िंदा हुआ ऐं सरकारी डॉक्टर वटि खणी आयसि, जेको पाण हिकु तासुबी मुस्लमान हो ऐं हमले आवरनि सां मिलियलु हुयो। तंहिं करे खून खे बंदि करण लाइ मरम पटी तक कोन कई ऐं भगत साहब खे सखर लाइ इलाज लाइ तजवीज़ कयो।
खून वहंदो रहियो ऐं आख़िर आराई ऐं घोसड़ी जी रोड स्टेशन जे विच में घणे खून वहण करे भगत साहब आख़िरी साह खयो ऐं दम ॾिनो। कातिल गिरफ़्तार कया विया पर सभु कूड़ा हुआ ऐं केस कोर्ट में हलंदे खेनि ज़मानत मिली वई। उन वक़्तु सखर मां सिंध असेंबली जो मेंबर डॉक्टर हासाराम पमनाणी जेको मर्द मोमिन हो उन हिमत न हारी। कोर्ट में केस हाराए त न विया पर पंहिंजो शाहिद फिरी विया त हिन साईं कंवरराम जे भाउ साईं जाड़ाराम खे तयारु कयो त तूं कोर्ट में शाहिदी ॾियण लाइ तयारु थी। कोर्ट जी तारीख़ बि अची वेझो पहुती। उनखां अॻु में ई पीर भरचुंडी जे माण्हुनि बंदूकधारियुनि रोड़ी शंतनि ते डॉक्टर हासाराम पमनाणी खे ॾींहुं ॾिठे जो गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं साईं जाड़ाराम खे घर में घुसी करे गोलियूं हणी संदसि जो बि अंत आंदो। कंवरराम सां गॾु सिंध जूं ॿ नामवर हस्तियूं बि शहीद थी वियूं। को नथो चवे त कंवरराम जहिड़ो सिंधी सपूत कंहिं माउ सिंध में ॼणियो हूंदो। शाह लतीफ़ जो बैत आहे, तन ॾियो मन ॻंढिन, तन ॾियो मन ॻंढिन वर जीअं विझनि संगरियूं, तन ॾियो मन ॻंढिन वर जीअं विझनि संगरियूं, सजण माखीअ खां मिठड़ा कड़ा मूर न थियनि, जे बाजारा ॿोल ॿोलिन से कीअं विसरनि सुपरी। हाणे केरु भगत विझण वारो त रहियो कोन्हे। जेके आहिनि उहे वीचारा पंहिंजी तरफ़ां ख़ूब महिनत था कनि ताकी भगत जो जेको पंहिंजो नाच आहे राग आहे उहो क़ाइमु रहे। भगत कंवरराम जी वॾे में वॾी ख़ासियत इहा हुई, हालांकि सिंध में मास्टर चंद्र बि थी गुज़रियो आहे, भगत नावाणी बि थी गुज़री आहे, ॿिया बि घणा ॻाइण वारा हुया, पर भगत कंवरराम जी हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई, जॾहिं राग अधराग जो ख़तमु थींदो हो त भगत झोली विझंदो हो। झोली में जेके पैसा चांदी सोन जा घोर में मिलंदा हुया सभु खे विराए छॾींदो हुयो। मिसकिननि घुर्जाउनि ज़रूरत माण्हुनि में ज़्यादातर मुस्लमान हूंदा हुया। भगत कंवर साहब हिकु सूफ़ी लाकूफ़ी संत हुयो। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओजाई मंगा, जाॻियूं तव्हां बि जाग न त सुम्ही अॻई घणो। मुंहिंजो इहो विश्वास रहियो आहे त ज़ालिम ऐं मज़लूम इतिहास जे कंहिं बि दौर में कोन मरंदा आहिनि। इतिहास में के मातम अहिड़ा बि थींदा आहिनि जिन जी ज़ारी जो आवाज़ सदियुनि खां बि पोइ बि गूंजंदो रहंदो आहे। तारीख़ में तलवारनि ऐं गोलियुनि जा घाव कुझु अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके हज़ारा साल गुज़रण बाद बि भरिजी न सघंदा आहिनि। रुक रेलवे स्टेशन ते ज़ालिम हैवान जान मोहम्मद जलबाणी जी हलायल गोली जो घाव असां सिंधी हिंदू तोड़े मुस्लमान खे तारीख़ी तौरु वरसे में मिलियो आहे, पर भगत कंवरराम जो नालो दुनिया में असां कंहिंखां बि विसरी न सघंदो। छल संत कंवरराम ऐं संदसि सूफ़ी वीचार सदैव क़ाइमु रहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन